14,000 खां वधीक फ़लस्तीनी जे क़त्लेआम खां पोइ इसराइल ऐं हमास विच में आरज़ी जंगबंदी। गज़ा में 4 ॾींहनि जी आरज़ी जंगबंदी जी शुरूआति अॼु सुबुह मक़ामी वक़्त मूजिबि 7 वॻे खां थी वई। जंगबंदी मुआहिदे तहत इसराइली जेलुनि में क़ैद 150 फ़लस्तीनी क़ैदियुनि खे आज़ादु कयो वेंदो। हमास बदिले में 50 इसराइलियुनि खे आज़ादु कंदो। अरब मीडिया मूजिबि हमास 24 इसराइली यरगमालियुनि खे आज़ादु करे छॾियो आहे। रेड क्रॉस इसराइली शहरनि खे मिस्र जे हवाले करे छॾियो आहे। आज़ादी माणींदड़नि में ॿियनि मुल्कनि जा शहरी बि शामिल। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां काबतुल्लाह शरीफ जे इमाम डॉक्टर सालेह बिन अब्दुल्ला बिन हमीद जी मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। आर्मी चीफ चयो आहे त काबतुल्लाह शरीफ जे इमाम जो पाकिस्तान अचणु अवाम लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। काबतुल्लाह जे इमाम पारां फ़लस्तीन ऐं कश्मीर में मुसलमाननि मथां थींदड़ ज़ुल्म जी मज़म्मत। सिंधियत चवणु आहे त इस्लाम में ग़लति तशरीहुनि जी का बि गुंजाइश नाहे। वफ़ाक़ी काबीना $10 अरब जे 7 मंसूबनि लाइ MOUs ते सही करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। कुवैत सां सीड़पकारी जे 7 मुआहिदनि जी मंज़ूरी। वज़ीर आज़म कुवैत जे दौरे दौरान मुआहिदनि बाबति याददाश्तनामनि ते सही कंदो। कुवैत पाणी खाणनि जे खोटाई IT ऐं ख़ुराक जे मंसूबनि में सीड़प कंदो। सामूंडी पट्टी में तिमिर जे ॿेलनि जो तहफ़ुज़ यक़ीनी बणायो वेंदो। वफ़ाक़ी काबीना जी पधिराई। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ जी सदारत हेठि ख़ासि सीड़पकारी कौंसिल जी एपिक्स कमेटी जो इजलास। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर समेत निगरान वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं निगरान वॾनि वज़ीरनि जी बि शिरकत। इजलास में सीड़पकारी ऐं मुआशी सूरतहाल जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वई। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पारां पाकिस्तान जे पाइदार मुआशी बहाली में पाक फ़ौजी हुकूमत सां मुकमल सहकार जे अज़म जो वर्चाउ। निगरान वफ़ाक़ी घर वज़ीर PTI चेयरमैन खे अदालत जो लाडलो करार ॾेई छॾियो। तहरीक इंसाफ़ जे सरबराह खे जेल में ॾिनियूं ईंदड़ सहूलियतुनि जो आम शहरी तसवुरु नथो करे सघे। साइफ़र केस में 28 नवंबर ते PTI चेयरमैन जी पेशी जे हवाले सां अदालत जो हुकुम तस्लीम कयो वेंदो। सरफराज़ बुगटी जो बरतानवी ख़ाबिरो इदारे खे इंटरव्यू। संदसि चवणु आहे त निगरान सरकार पारां मुस्लिम लीग नून का बि फेवर न पई ॾिनी वञे। हुकूमत जे लाइ नवाज़ शरीफ़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी हिक जहिड़ा आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी 3 ॾींहनि जे दौरे ते दुबई रवानो। पीपल्स पार्टी चेयरमैन सूमर ते वापसि ॾे वरंदो। पीपल्स पार्टी जे अॻुवाणनि आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी विच में इख़्तिलाफ़नि बाबति अफ़वाहुनि खे बेबुनियाद करार ॾेई छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी ख़ैबर पख्तूनख्वा जो दौरो मुकमल करे दुबई वियो आहे। फैसल करीम कुंडी जो बयान। शाज़िया तमरी चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी निजी मसरूफ़ियत जे करे दुबई वियो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन वतन वापसि अची 30 नवंबर ते कोयटा में पार्टी जे यौम तासीस जे जलसे खे ख़िताब कंदो। PTI चेयरमैन जे ख़िलाफ़ मुबैना गैर शरई निकाह जो केस मदई वापसि वठी छॾियो। डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट इस्लामाबाद में तहरीक इंसाफ़ सरबराह ऐं बुशरा बीबी जे मुबैना गैर शरई निकाह केस जी ॿुधणी। केस वापसि वठणु चाहियां थो। अदालत फ़रियादी जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे केस ख़ारिज करे छॾियो। धाड़े वारे केस में गिरफ़्तार ऐं मुअत्तल DSP उमेर तारिक बाजारी ऐं इंचार्ज SSP ख़िलाफ़ बि सख़्त कार्रवाई जी शुरूआत कई वई। IG सिंध रिफ़त मुख़्तार मूजिबि मुअत्तल SSP ॾखण इमरान कुरैशी ख़िलाफ़ IG सिंध ऑफिस सिधी रीति कार्रवाई नथी करे सघे। इहो इख्तियार सिंध हुकूमत घरू खाते या एस्टेब्लिशमेंट डिवीज़न जो आहे। सिंध जे घरू खाते खे ख़त लिखी सिफ़ारिश कई वई आहे त ज़ाब्तनि ख़िलाफ़ छापनि या धाड़नि जी वारदात में SSP जे मुलविस हुजण जी इंक्वायरी लाइ एस्टेब्लिशमेंट डिवीज़न खे ख़त लिखियो वञे। SSP ॾखण इमरान कुरैशी ख़िलाफ़ इंक्वायरी ऐं संदसि ख़िदमतूं बिना देर वफ़ाक़ हवाले करण जी सिफ़ारिश बि कई वई। कराची जे इलाइक़े औरंगी टाउन में वापारी जे घर मां धाड़े वारो केस। गिरफ़्तार DSP अदालती रिमांड ते जेल हवाले। पुलिस गिरफ़्तार ऐं मुअत्तल DSP उमेर तारिक बाजारी समेत ॿियनि जवाबदारनि खे अदालत में पेश कयो। अदालत DSP उमेर तारिक बाजारी खे अदालती रिमांड ते जेल मोकिलण जो हुकुम ॾिनो। धाड़े केस में गिरफ़्तार ॿियनि जवाबदारनि खे 26 नवंबर ताईं जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो। PP लेडीज़ विंग जी मरकज़ी सदर फरियाल टालपुर सां पीपल्स पार्टी ख़ैबर पख्तूनख्वा जे अॻुवाणनि जी मुलाक़ात। फैसल करीम कुंडी, मोहम्मद अली बादशाह, शुजा ख़ान ऐं ज़ाहिर अली शाह शामिल। फरियाल टालपुर सां रुबीना ख़ालिद, नेलोफर बाबर, शाज़िया थैम्स ऐं
महर सुल्ताना बि मुलाक़ात कई। KP जी सियासी सूरत हाल ऐं तंज़ीमी मामलन जो जाइज़ो। फरियाल टालपुर जो चवण आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी लाइ KP जी अवाम जो जोश ऐं जज़्बो चूंडुनि खां अॻु अवामी रेफरेंडम आहे। रतदेरे भरसा और ताणे आवाज़ ते अची लाइव स्टॉक खाते जो रिटायर्ड मुलाज़िम अगवा थी वियो। हथियारबंद बंगलदेरे वासी वली मोहम्मद भुट्टो खे अगवा करे विया। वाल जी आज़ादी लाइ ॾोहारियुनि 1 करोड़ भुंग तलब कयो आहे। मुगवी जे पुट सजाद भुट्टो जो बयान। पनो आकिल में गटर नाले में वधीक हिकु नींगर ॿुॾी फोत। हयातियूं विञाईंदड़नि जो अंग 2 थी वियो। महेसर पंप वटि 4 वरियनि जो ज़हीर शेख गटर में किरी अजल जो शिकार बणिजी वियो। इंडर कॉलोनी में बि नींगरी अज़ीना इंडर गंदे नाले में किरी हयाती विञाए वेठी। सखर जी दहशतगर्दी टोड़ अदालत शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल केस में नामज़द मुख्य जवाबदारनि खे पनाह ॾींदड़ 3 जवाबदारनि खे 4 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस गिरफ़्तार 3 जवाबदारनि आकिल धारे जो उमेद अली कादरानी ऐं सरवर मिसराणी जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे अदालत में पेश कयो। दादू जी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में उमेरुबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी। उमेरुबाब चांडियो फरियादी परवेज़ चांडियो शाहिद मंजूर चांडियो अदालत में पेश। इल्ज़ाम हेठि आयल सरदार चांडियो बि अदालत में पेश थियो। बुरहान चांडियो परडेह में हुजण सबबि अदालत में हाज़िर न थियो। केस जे शाहिद मंजूर चांडियो खां जवाबदार धुर जे वकील पारां आॾी पुछा केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। उमेरुबाब चांडियो जो चवण आहे त को बि राजोड़ी निबेरो नथा करियूं। अजाई वावेला कई वई आहे। जागीरदाणे निज़ाम ख़िलाफ़ जदोजहद जारी रहंदी। उम्मीद आहे त अदालतूं इंसाफ़ कंदियूं। गंबड़ में बदअमनी जो राज बरकरार। सब्जी मार्केट में खांगी बैंक जे मुलाज़िम खां 27 लाख रुपया फुर। मुलाज़िम प्रकाश कुमार बैंक मां पैसा खणी वञी रहियो हो त सब्जी मार्केट वटि मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि खां रक़म फुर कई। वाक़े खां पोइ पुलिस जो फौरन सां मुक़ाबिलो। 1 फोरू जी मारणनि जी दावा। आवाज़ TV पारां 3 डिसंबर ते सकाफ़त जो ॾिहाड़ो सिंध जी तहज़ीब जो आईंदो इल्म इतिहाद ऐं टेक्नोलॉजी जे सिरे हेठि मल्हाइण वारे ऐलान खां पोइ सॼी सिंध में सकाफ़ती सरगर्मियूं जारी। नंढनि वॾनि शहरनि में तक़रीबूं सिंधी गीतनि ते झुमरियूं सकाफ़ती रांदि मल्ह जा मुक़ाबला कराइण जो सिलसिलो जारी। ऐं ख़ुशबू जी शाइरा परवीन शाकिर जी 71वीं सालगिरह मल्हाई वई। परवीन शाकिर 26 डिसंबर 1994 ते रोड हादसे में विछड़ी वई पर पंहिंजी शाइरी ज़रिए अॼु बि मदान जी दिलुनि में ज़िंदा आहे।